बरकात फरमान था जने पैरन में जुटी पाईंदा त पैरन वारी जुटी भी उन्हनि खे दुआ कंदी आहे त मुंहिंजा मौला हिन खे पुलसरात आख़िर सां उकार जा हथ धोअण त जा गुनाह ख़तम मुंहुं धोअण त मुंहुं जो गुनाह ख़तम बाहूं धोअण त बाहुनि जा गुनाह ख़तम मथे जो मख कनि त सिर जा गुनाह ख़तम पैर धोअण त पेरनि जा गुनाह ख़तम अज़ीज़ाने गिरामी वज़ू करण खां पोइ जॾहिं रब जे हुज़ूर में हाज़िरी जी नियत कंदा आहिनि त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो मुंहिंजा बाना जेको तुंहिंजे वस में हुयो तो पाण खे पाक कयो बाक़ी गुनाहनि जी गंदगी तुझे वजूद में अञा मौजूद आहे उन पलीतीअ खे दूर करण तुंहिंजो वस नाहे तंहिं करे तो पंजे वसार पाण खे पाक कयो आहे मां रब तुंहिंजे गुनाहनि खे तोखां परे करे मां अल्लाह तोखे पाक थो कयां मुझा अदा मुझा भा ये अल्लाह जा बाना अधरात जो थी जॾहिं रब खे यादि कनि था पिया अज़ीज़ाने गिरामी उन्हनि जे दिलनि जे अंदरि अल्लाह जो ज़िक्र हूंदो आहे ऐं ज़बान जे मथां वरी मदीने वारे साईं जो ज़िक्र हूंदो आहे सुभान अल्लाह जो हज़रत शेख फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह ताला लिखियो आहे अखियुनि जो बि ज़िक्र आहे कननि जो बि ज़िक्र आहे हथनि जो बि ज़िक्र आहे पेरनि जो बि ज़िक्र आहे दिल जो बि ज़िक्र आहे सत उज़्मा इंसान जे जिस्म जो ज़िक्र कंदा आहिनि अज़ीज़ाने गिरामी पोइ रग रग जे अंदरि वार वार जे अंदरि अल्लाह ताला जो इश्क समाइजी वेंदो पर रस्तो इहो केरु ॿुधाईंदो इहो ॿुधाईंदो त मुर्शिद कामिल ॿुधाईंदो सदियों गुजरी थी वञनि पोइ बि उन्हनि जा उर्स थियनि था उन्हनि जा प्रोग्राम थियनि था जलसा थियनि था दुनिया जो वॾो माण्हू मरी वञे न वञी कब्रिस्तान मां कंहिंखां पुछा कर त हुनजी क़बर केरु न ॿुधाईंदो त फलाणो बाबा खान हुयो हेॾे मिल्कियत हेॾे इक़्तिदार जो साहिब हुयो वॾा वॾा बादशाह वॾा वॾा नाला जिन जे क़बरुनि जो वजूद ई कोन्हे को पर 800 साल गुज़री विया आहिनि पोइ बि कलंदर जे मथां हज़ारे वेठा क़ुरान पढ़नि था जो रब करीम फरमाए थो बंदा जे मूंखे यादि कजे न त मां अल्लाह कोन विसारी हज़रत महदी सरकार रहमतुल्लाह ताला जो जेकॾहिं अॼु उर्स कयो थो वञे न जो तुंहिंजे मुंहुं जो कमाल कोन्हे कयो उनजी महिनत आहे उनजी कमाई आहे जेको रब खे राज़ी करे सुठो आहे ऐं दुनिया खे रब ॿुधाए थो पियो जेको मूंखे राज़ी कंदो आहे मां अल्लाह उनखे विसारींदो ई कोन आहियां मुंहिंजा अदा कशीदगी में कुझु न आहे छिकछिका में कुझु न आहे जेकॾहिं रखियल आहे त सभु कुझु मोहबत में रखियल आहे नफ़रतुनि जो खटियो कहीं खाधो ई कोन्हे रुगो एतिराज़ शींहं ॾिठो अथव न शींहं जेकॾहिं को शींहं कंहिं जॻह ते वेहे त कुतो हुनजे मथां भौंकंदो आहे जागो था कॾहिं हेॾां भौंके कॾहिं हेॾां भौंके पर कुतो भौंकंदो रहे पर शींहं हुनखे को जवाब न ॾींदो आहे छो न ॾींदो आहे उहो इन्हीअ करे जो इहो इन जे जोड़ जो ॿुधे जागो शींहं चए त मां छो हिन सां ॻाल्हायां हे मुंहिंजे जोड़ जो ई न आहे ऐं कुतो त वरी पंहिंजी तबियत जो पाण मालिक आहे न जेकॾहिं पठान अचे त बि भौंके पंजाबी अचे त बि भौंके सिंधी अचे त बि भौंके अब जागो था इन खां मां पुछा कि सभिनि ते तो भौंकी जे मुंहिंजो सभिनि जे मथां एतिराज़ कंहिंसां ठाही न सभिनि जे मथां एतिराज़ आहे इन जानवर वारी आदत न हुजे आदत हुजे त आशिकनि वारी आदत हुजे मोहब्बत वारनि जी जेको मोहब्बत वारनि जे अंदरि ख़ुदा जेके हिकमतूं रखियूं आहिनि सभु उन में समायल आहे
जो अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात कुरान पाक में इरशाद फरमायो, फरमाता कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। हो मुझा सुना बीब तू फरमाए जेकने तवा अल्लाह जी मोहब्बत जी दावा कयो था त मुझा सुना बीब उनके तू फरमाए त जे तमा दावा में सच्चायो त तमा जे मथा लाजिम तमा मोहम्मद करीम अग्या हला तमा मुझे पुठिया हलो। फरमाता या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदैल्लाहि व रसूलिही वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौलि कजारि बादुकुम लिबाद अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। आए तो पढ़ियो मां हिक में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मतलब मुझे महबूब जे कदम खां पांजे कदम के अगे न रख। सुभान अल्लाह। बी आयत में फरमाता मुझे महबूब जे आवाज खां पांजे आवाज के मथे न कयो। मौला तुझे महबूब जे कदम खां अगे कदम रखो त पो फरमाया तहबत अमालुकुम तवाजा अमल हबत थी वेंदा। तुझे महबूब जे आवाज खां मथे आवाज त पो तवाजा अमल हबत हबत जाके जेबो हिकड़ो होंदो तो ज़बत बियो होंदो आहे हबत। मसलन जेकॾहिं पाकिस्तान जी पुलिस के डोहारी वटों सोन पकड़े पैसा पकड़े तो उनके ज़ब्त कंदी आहे, पर जे चर्स पकड़े तो उनके हबत कंदी आहे। हबत जी माना है खसे करे रखी तेल मथा विझी खड़ी तीली ॾियण तो उन जो वजूद ही न रहे। खुदा ताला जी ज़ाते बाबरकात कुरान पाक में तमा जे अमलन के मां ज़ब्त न कंदुस जो खसे पान वट गंढ बधी रखा रब तो तमा जे अमलन के मां हबत कंदुस यानी साड़े फिटी कंदो मां का नेकी बचंदवी को। यो क्या जे लया यो उनन जे लया जेके हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात का पांजे कदम के अग में रखन था, महबूब जे आवाज का पांजे आवाज के खणन था। मुझा मौला ज़बान ॾिनी अथई त ज़बान सां ॻाल्हाइणो बि आहे, पैर ना थी त पैर सां हलणो बि आहे, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो जॾहिं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में वञी त ज़बान के भी संभाले रखजा त कदम के भी संभाले रखजा। बोला कदम के अॻिते छो न कयूं रफ़ंद तव्हां में को मुंहिंजे मुस्तफ़ा जे बराबर आहे ई कोन त कदम मुंहिंजे महबूब खां अॻे छो करण अथव। आवाज मथे न खणो छो जो मुझे सोने हबीब जे मट मिसल तमा में केर आई कोन तो जो हू कायनात जो आका है मदीने वारो साईं मदीने वारे साईं जा तमा सब गुलाम ऐं गुलामन जो कम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पोया पोया पुठिया पुठिया हलन। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन्हनि खे इहो शरफ़ ऐं शान अता फरमायो आहे त अमलन में एतिरो कमाल न आहे जेतिरो मदीने वारे साईं जे मोहब्बत ऐं अदब में कमाल आहे। चवंदा आहिनि त किन खे ॾोरी जे ॾींहं थिया त किन खे राणो मिलियो राति में। हिकिड़ो 600 साल इबादत करे अल्लाह ताला उनजी हिकु भी कबूल न करे। बारक अल्लाह।
हिकड़े अञा हिकु सजदो भी कोन कयो आहे। अल्लाह वरी सच्चे मलाइकनि के उन के तो सजदो कराए। अब आदम अलैहिस्सलाम के अल्लाह खल कियो, न नमाज पढ़ी, न रमजान जो महीनो जो रोजा रखे, रोजो भी न रखे। जागो था बाबा, यानी उनकी दामन में अमल आहे ही कौन। अल्लाह ताला आबिदन जाहिदन मलाइका के हुक्म तो फरमाए तो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर हिन जे वजूद में रखियला ओ मलाइको हिन जी ताज़ीम कयो, इनके ताज़ीम जो सजदो कयो। मालूम थियो त इबादत में एतिरो कमाल आहे जेतिरो मदीने वाले साईं जी निस्बत में कमाल। फरमाया लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अल्लाह तो फरमाता है इस ताईं कमाल नेकी के न पहुंचंदव जिस ताईं पसंदीदा शे अल्लाह जी राह में खर्च न कंदव। अब मुझो मौजू जो है ना शान अहल बैत आहे। सुभान अल्लाह। हिन आयत मुबारक में लन तनालुल बिर्रा हरगिज़ न नेकी के पहुंचंदव हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून जेस ताईं पसंदीदा जेका तव्हां खे वध में वध पसंद हुजे उहा शइ अल्लाह जी राह में ख़र्च न कंदव। जॾहिं इहा आयत करीमा नाज़िल थी आहे, हज़रत ज़ैद बिन हारिसा वटि हिकिड़ो भलो घोड़ो हुयो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में कहा तो मुझा सुना बीब पसंदीदा जानवर घोड़ो जो आ मूं वटि वधीक अज़ीज़ आ, वधीक प्यारो आ, मां हिन के तो महबूब जी बारगाह में पेश तो कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घोड़े के वठी वरी उन जे पुट उसामा के ॾेई पाण फरत ज़ैद तुंहिंजो ख़ैर अल्लाह वटि क़बूल आ, तो जंहिंजो ख़ैर अल्लाह जे रसूल वटि क़बूल हूंदो आहे उहो अल्लाह वटि क़बूल हूंदो आहे। अबू तलहा सहाबी उन वरी 600 खजियूं, सुभान अल्लाह, 600 खजियूं जो बागा हिन आयत मुबारक जे नुज़ूल थियण सां 600 खजन जो बाग महबूब जी बारगाह में अची खैरात करे। पर जॾहिं इहा आयत करीमा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी सैयदा ताहिर तैयबा ताहिरा खातून जन्नत वटि पहुती आहे रब ये तो फरमा जैसे पसंदीदा शे न दीदव, प्यारे में प्यारी शे चूडियल शे ये अल्लाह की राह में खर्च न कंदव त इस ताईं तव्हां मक़ाम ते पहुचंदव। पर असां त वरी जेका बीमार थी पवंदी न त पोइ उन जी बि वात में आंगुर विझो वेठा हूंदासीं त अञा गरम आहे ईअं न बाबा। पोइ जेके सफ़ा हथनि मां वई त पोइ सीर हणी सिधो वञी मोलम लिखे ॾींदा त मरण त पहिरियों मुला बराबरि ईअं न बाबा। असां नज़रअंदाज थियल शे अल्लाह जी राह में ख़र्च कंदासीं, पर रब करीम पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमाए जैसे पसंदीदा शे रब जी राह में ख़र्च न कंदव इससे कमाल ते कोन पहुचंदव। मुझे महबूब जा गुलाम चूंडियल शे खणी करे रब जी बारगाह में ख़र्च कंदा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के भी रब करीम फरमायो ना ये कोन वणदा पुट के को जेका तोखे वध में वध अजीज ऐं प्यारी शइ आहे अल्लाह जी राह में पेश कर। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे सॼे ॾिठई खॿे ॾिठई अॻियां ॾिठई पुठियां ॾिठई पंहिंजी काइनात दुनिया जे अंदरि नज़र फेराए फ़ैसिलो कयईं त हज़रत इस्माइल खां वधीक को महबूब आहे ई कोन। छो न हिनखे अल्लाह जी राह में पेश कर। हजरत बीबी हाजरा रज़ियल्लाहु ताला अन्हा के फरमाए दिन के तैयार कर काडे हिकड़ी वडी शख्सियत आ उन सां तो मिलायास। रसो भी बदई खंजर भी खई ऐं निकरी पयो पुट के वठी ऐं अम्मड़ जेका सो दरवाजे ताईं पंहिंजे पुट सां दुआऊं ॾियण जे हले थी पई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे नींगर खे वठी हलियो त शैतान खे बि पेट में सूर पियो।
उन पांजी कोशिश शुरू कई। सब का पहिरियों पहिरियों हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि आयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के चवण लगो साईं असां भी ख्वाब ॾिसंदा आहियूं, रुगो तो कोन ॾिठो आहे। मां त अलाए केतिरा ख्वाब ॾिठा घणा, पर ख्वाबनि ते थोरी पुट कोबा आहिनि। मां त हर रोज़ रात जो ख्वाब ॾिसंदो आहियां, पर ख्वाबनि ते अमल थोरी कबो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए त लगे थो त शैतान आई। जे साईं कीअं सुञातई? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए जेको नबी जे ख्वाब के पंहिंजे ख्वाब जहिड़ो समझे त इहो शैतान त हूंदो ई आहे। पर भाई जेको नबी खे ई खुद पाण जहिड़ो समझे उन जो मसलो तव्हां पाण हल कजो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात खां मायूस थी करे वरी हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो पासो वतई। काॾे? जे अबे सां गॾु दावत ते थो वञा जन्न ज़िबह कंदई। ओ होॾसी तो खंजर तस। जे तोखे ख़बर न आहे त मां उहो पुट आहियां जो अबो पीर सनी वारी हालत में रब खां पिनी वरतो हुई। ओजागा करे रब जी बारगाह में दरखास्त करे मूंखे हासिल कई। छा मूंखे कुहण जे लाइ रब खां वतो हुई था? छा पी पुट के कुई सके तो? शैतान चवण लॻो त नथो कुई सघे, पर उनखे अल्लाह जो हुकुम थियो आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम फरमाया पक समझा थो त तू शैतान आहे। जे कीअं सुञातई कि जेको रब जे हुकुम खां रोके त शैतान ई त हूंदो आहे। हाणे आयो हज़रत बीबी हाजरा वटि अची पहिरियों दर खड़काई। दर खड़काई बीबी फरदम बिल बाप दरवाजे ते केर? हाणे कहिड़ो जवाब ॾे त मां केरु आहियां? अब समझो था? हाणे पंहिंजी सुञाणप कीअं करे? रजुलुन मुस्लिहुन, मां हिकिड़ो मुस्लिम मर्द आहियां, सुठी सलाह खणी आयो आहियां। पंहिंजी असलियत खे लिकाए पेश कई। हज़रत बीबी हाजरा ॾे ख़बर मुस्लिम मर्द छा इरादो आहे, कीअं आयो आहे? कि हू इब्राहिम अलैहिस्सलाम तुंहिंजे पुट खे वठी वियो अथई कुहण जे वास्ते। ईअं थी नथो सघे। छा पी पुट खे कोंदो? हाओ तू पंहिंजे घर में खंजर ॻोल्ह आहे, खणी वियो अथई ज़िबह करण जे लाइ। बीबी साहब फरमाए त पोइ भला मां छा कयां, छा थी करे सघां? कि घणो परे कोन वियो थी, रुगो घर खां ॿाहिरि निकिर भॼन जीअं त वञी पुॼा तीअं। हज़रत बीबी हाजरा अंदरूं जवाब में फर्द लॻे थो त तूं शैतान आहे। जे साईं कीअं सुञातई? फरमाए त जेको नबी जे हरम के घर खां ॿाहिरि कढण जो मशवरो ॾे उहो शैतान त हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त दीद अमड़ जीजल अमड़ जा कारनामा आहिनि। हिकु त हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे छॾे थी दर ताईं। फरमाए थी या बुनैया तज़हब खैरन तरजिओ खैरा, ओ पुट मां तोखे छॾियां थी पर वेंदे बि ख़ैर सां त ईंदे बि ख़ैर सां। पोइ जंहिंखे माउ जी दुआ जो अहिड़ी थियल हुजे त उहो ख़ैर सां मोटी ईंदो। ऐं ॿियो कारनामो कहिड़ो? जो हाजी हुजे या उम्रे करण वारो हुजे त सफ़ा मरवे जे विच में वञे, सही करे मीलेन अख़दरनि जे विच में डुके ऐं उन खां पुछा कर त बाबा छो थो डुकी, छाजे लाइ थो डुकी? जवाब ॾींदो त हिते मिठड़े मोहम्मद करीम जी ॾाॾी हज़रत बीबी हाजा डुकी। अबा छो डुकी? अल्लाहु अकबर। छाजे लाइ डुकी? जे इन करे डुकी त बच्चे खे बचाया। हुते पुट खे बचाइण जे लाइ दुआ थी ॾे, दुआ थी ॾे पुट खे बचाइण जे लाइ दुआ थी ॾे त वञी बि ख़ैर सां त अची बि ख़ैर सां। हिते हज़रत बीबी हाजरा जे ज़ख़्म पेरनि में ज़ख़्म थी पिया आहिनि, खून वही पियो आहे। उहो बि पथरनि जे मथां अचे बि थी, वञे बि थी, सफ़ा ते बि वञे थी, मरवे ते बि अचे थी। अज़ीज़ाने गिरामी, इन जे बावजूद बि हज़रत बीबी हाजरा आराम नथी करे त पुट खे बचाइण जे लाइ जेकॾहिं पेर ज़ख़्मी थी पिया त छा थी? हीअ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी कुर्बानी।
पर मुझे मिठड़े मोहम्मद करीम जे घराणे ने भी त नज़र करे ॾिसो न। राविया ने मुसद्दिकीन रवायत कन था पिया त उन करबला जे मैदान जे अंदर जिथे अहल बैत जा ख़ैमा लॻल आहिनि, जंहिं जगह ते मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहल बैत आबाद आ, ॾहीं जो ॾिहाड़ो थियो आ, जंग शुरू थी आ, जमानो जे पुठियां जमान कुर्बान थींदा था वञनि। हिकिड़ी अल्लाह जी बानी हिकिड़ी खातून आ जंहिंजी झोलीअ जे अंदरि खीर प्याग बचड़ो आ, खीर पीअण वारो नीगर आ। उन नीगर खे झोलीअ में खणी करे अची ख़ैमे जे दरवाज़े ते बीठी आ। उते बीही करे हज़रत इमाम हुसैन खे सॾ थी करे, ओ मुंहिंजा साईं हेॾे आ, ओ मुंहिंजा सरदार हेॾे आ, मुंहिंजा आका हेॾे आ। हज़रत इमाम आली मक़ाम अचनि था पिया त उहा बीबी जेका सगीर बचे खे झोलीअ में खणी बीठी आ, अर्ज़ कंदी आ त सुना हुसैन, मां उहा बीबी हाजरा कोन आहियां जेका बचे खे बचाइण जे वास्ते पथरनि जे मथां डुके पई, पेर छॾी पिया, रत वही पिया, पर पंहिंजे बचे खे बचाइण जे लाइ डुके बि पई, भॼे बि पई। मां उहा हाजरा कोन आहियां, मां मिठड़े मोहम्मद करीम जे खानदान मां आहियां, मां उन जे अहल बैत मां आहियां, छो जो उहा कुर्बानी हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी आ, हीअ कुर्बानी मिठड़े मोहम्मद करीम हबीबुल्लाह जी आ। ओ मुंहिंजा सोना हुसैन, मां पंहिंजी मिल्कियत, मां पंहिंजो बचड़ो खीर प्याग हज़रत असगर झोलीअ में खयो बीठी आहियां। ईअं न थिए जो मुंहिंजो असगर रहिजी वञे, मुंहिंजो असगर रहिजी वञे, छो जो हिकिड़ी मां पथरनि जे मथां डुकी करे पंहिंजे बचे खे बचाए थी, हिकिड़ी मां वरी पंहिंजे बचे खे झोली में खयो बीठी आहे त हुसैन ॿिया अॻ में न गुज़री वञनि, मुंहिंजो असगर रहिजी न वञे। हज़रत इमाम आली मक़ाम फरमाते उम्मे रबाब, तोखे इस्लाम शरीयत जी ख़बर अथई त सगीरनि जे मथां जिहाद फर्ज़ न हूंदो आहे, वाजिब न हूंदो आहे, कबीरनि जवाननि ते जिहाद वाजिब हूंदो आहे। ओ बीबी ही सगीर आहे, ही खीर प्याग आहे, हिन जे मथां जिहाद वाजिब न आहे। सैयदा फरमाईंदी आहे त सुना हुसैन, मसले जी मूंखे बि ख़बर आहे, पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, शहीदनि जूं माइरूं जॾहिं रब जे हुज़ूर में हाज़िर थींदियूं त पोइ मां किथे हूंदमि, जेकॾहिं मां ईअं थी चाहियां त मुंहिंजो सगीर बचो अल्लाह जी राह जे अंदरि क़ुर्बान थिए त क़यामत जे ॾिहाड़े मां अल्लाह जे हुज़ूर में बि कंधु खणी सघां, त मिठड़े मोहम्मद करीम जे हुज़ूर में बि कंधु खणी सघां। ओ मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ, हे मुंहिंजे सुहिणी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घराणो आहे, जे रब जी राह में, रब जी रज़ा जे वास्ते, रब जी ख़ुशनूदीअ जे वास्ते त अर्ज़ पे कयमि त रब फरमाए थो पियो त एसि ताईं तव्हां कामयाबी खे न पहुचंदव जेसि ताईं पसंदीदा शइ रब जी राह में न ॾींदव। मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान सिर्फ़ु माल रब जी राह में न ॾिनो, पर पंहिंजा चूंडियल शहज़ादा क़ुर्बान कया, नाले नाले वारा शहज़ादा रब जी राह में कुर्बान करे इहो साबित करे ॾेखारियूं त दुनिया वारा माल ख़र्च कंदा आहिनि, असां महबूब जे दीन जे वास्ते पंहिंजूं जानियूं बि कुर्बान कंदा आहियूं। ओ मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ, उहो साॻियो ई क़ुरान अथई, उहो साॻियो ई इस्लाम अथई, उहो साॻियो ई दीन अथई जेको अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां असांजे विच में अमानत करे रखियो आहे। पोइ जेकॾहिं क़ुरान पाक जे मथां वक़्तु अची वञे, दीन जे मथां वक़्तु अची वञे त उन वक़्तु यज़ीदनि जी ॿोली न ॻाल्हाइजां, उन वक़्तु ॻाल्हाइजां त हुसैननि वारी ॿोली ॻाल्हाइजां, मुंहिंजे महबूब जे अहल बैत वारी ॿोली ॻाल्हाईंदे त इंशा अल्लाह ताला रब करीम क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं क़ब्र मां उथारींदो त हुसैनी करे उथारींदो, हैदरी करे उथारींदो। अल्हम्दुलिल्लाह असांजे मथां इहा वॾी करम नवाज़ी आहे, सादात किराम जो सायो हिन दुनिया में बि असांजे मथां आहे, क़ब्र में बि आहे त हशर में। ऐं मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे न, पाण फरमाईंदा लन यतफरक़ा, क़ुरान ऐं सैयद ॿई गॾु हूंदा। सुभान अल्लाह नथो चई, क़ुरान ऐं सैयद ॿई गॾु हूंदा। वो दुनिया वारनि हज़रत इमाम आली मक़ाम जे सिर मुबारक के जिस्म खां जुदा कयूं
सरो नेज़े सनान ते हो कूफे जी बाजार में हुसैन पे कुरान पढ़े छो इदिया करे तो दुनिया वारन के खबर पे तो मदीने वारे से फरमाया हरगिज़ न जुदा थीदा कुरान ई सैयद क़यामत ताईं पाण में गड होदा महशर जे मैदान में अची मुके हौज़े कौसर ते मिलदा इमाम हुसैन साबित करे ॾेखारियो तो जिस्म करबला में पयो आ पर अज भी हुसैन सा कुरान गदा जो आशिक फरमाया पढ़ो हर दम दुरूद उस पर शुजाअत हो तो ऐसी हो पढ़ो हर दम दुरूद उस पर शुजाअत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना कराबत हो तो ऐसी हो सरनेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्ला सरनेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्ला फरिश्ते भी हुए हैरान फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो मुजादो तदीद है अलबे जो शाना मुझे महबूबे करीम सलाम जे बचन जो शाना जो मुझे सुने महबूबे करीम सलाम जा बचना दुनिया में भी कुरान सा गड कब्र में भी कुरान सा गड तो हशर में भी कुरान सा गड छो गड इदिया करे जो असा अहले सुन्नत वल जमात वट कुरान भी पाक आता अहल बैत भी पाक जो पलीत सा गड पाक लतो रही सके पाक सा गड पलीत लतो रही सके ऐ मुझे मदीने वारे साईं बिनी के गडाए पंजी उम्मत के पैगाम ॾिनो तो कुरान भी पाक थो पर मो मुस्तफा जा बचड़ा भी पाक कदे भी क्यास न कंदो कर पाने जेको मानो एतराद जी आदत में लथल आ तो उन जो तो इलाज सा वडा ही कोई ऐ न वरी एडे वजण घुरजे बल्कि मुझे सुनी हबीब करीम सलाम समझाए छड़ियो ओ मुजा उम्मतियो कुरान आल बैत सा आल बैत कुरान सा गड किने करे जो आल बैत भी पाक आ तो कुरान भी पाक है ऐ आल बैत में भी हिदायत आ तो कुरान में भी हिदायत आ कुरान अमल ऐ कुरान जो आमिल अहल बैत है सुभान अल्लाह कुरान पैगाम आई उन पैगाम जो पैगाम बुर अहल बैत मुझे महबूबे करीम सल्लल्लाहु जी जाते बाबरकात फरमाई भाई गड खुदा कदे भी जुदा न थीदा उन करबला जे मैदान जे अंदर सोने हुसैन साबित करे ॾेखारियो ओ दुनिया वारो मुझो धड़ सिर खां जुदा थी सके थो बल्कि कुरान खां हुसैन जुदा न थो ओ मुजादा मुजा भा ता अल्लाह ताला ज़ाहिरन या तालीम नी त लन तनालुल बिर्रा तातनफिकु मिम्मा तुहिबून जैसे अल्लाह की राह में भली चूंडियल शे खर्च न कंदव इस ताईं कमाल नेकीअ ते कोन पहुचंदव पर भला कम से कम एतरी त ॼण घुर्जे जेका तोखे वणे थी सुभान अल्लाह हिकिड़ो पीर थव पंजाब में पीर पठान रहमतुल्लाह मशहूर आहे उन वटि हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू आयो जे साईं अवां जी सोबत में आयो आहियां ज़ियारत लाइ भी आयो आहियां दुआ पिणण भी आयो आहियां पर हिकिड़ी मूंखे नसीहत कर त मां अमानत पाण सां गॾु खणी वञा उन जे मथां अमल कयां त रब मूंखे छुटकारो नसीब करे पाण फरमाइनि त अल्लाह खे पाण खां बहितर समझ सुभान अल्लाह अल्लाह के पाण खां बहितर समझ पर जेकर बेहतर न तो समझी तो पछाड़ी पाण जड़ो तो समझे जैसे नौज बिल्ला वाह जी नसीहत आ कयो यो कड़ो मुसलमान के जो अल्लाह के पाण जड़ो समझे एडो मा को जाहिल अनपढ़ल तो नहीं आए पाण फर्द जेका नसीहत कयाई तो उन ते अमल कर
थोड़ी देर खां पोइ मोकिलाण लॻो त बुजुर्ग फरमाए त पुट जेका मां तोखे नसीहत कई थमाई उहा यादि कई एतिरो मां अॾ पढ़ियल थोरी आहे जो घड़ी में ॻाल्हि विसरी वञे पर ईअं कीअं थो थी सघे जेको मुस्लमान रब खे पाण जहिड़ो सम्झे पाण में चङो भला राति रहियो सुबुह जो मोकिलाण जो टाइम थियो त बुजुर्ग फरमाए नाश्तो कर पोइ वञ चङो साईं जी हुकुम आहे वेठो तो ख़लीफ़ो हुन वटि मानी बि खणी आयो ऐं मखण ऐं माखी बि खणी आयो हिते त सुभाणे अलाह चओ न भला छा कई मानी बि खणी आयो पराठा ऐं मखण माखी बि खणी आयो ऐं ॿिए पासे ॾांहुं हिकिड़ो मुर्ग बि तयारु करे मोकिलियसि ऐं टियों क़िस्म जेको राति जे मंगर वारी जेका दाल बचियल हुई ऐं पारूती मानी बचियल हुई उहा बि खणी आणे अॻियां रखी टे खाधा अथव जेको पसंदि अचेव खाओ सुभाणे मानी ॾींदड़ हलियो वियो ही मानी अञा मसे शुरू कई त हिकिड़ो साहिल अची मथां बीठो त साहिब 3 ॾींहंनि खां वठी बुखायल आहे जेकॾहिं कुझु अथई त मूंखे ॾे महिमान सोचियो त हाणे 3 ॾींहंनि जो बुखायल आहे त हे त हाणे सब्र हड़े वेंदो न छा कई पारूती दाल ऐं पारूती मानी खणी बिस्मिल्लाह करे ॾिनईसि ऐं पाण मखण मानी रड़े हथ धोई साईं जी ख़िदमत में आयो मोकिलाण जो लॻो पाण फर्द पुट मां तोखे चयो मां जेका नसीहत यादि अथई हा साईं यादि आहे एॾियूं ॻाल्हियूं विसरंदियूं न ऐं तव्हां घड़ी घड़ी मूंखे मलामत कयो था पिया मुंहिंजी तंज़ कयो था पिया हजरत पीर पठान रहमतुल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो ओ अदा जॾहिं तूं नाश्तो पियो करीं त तुंहिंजे मथां हिकिड़ो साहिल आयो जे सेन हणी करे तोखे चई त 3 ॾींहंनि खां वठी मां बुखायल आहियां मूंखे खाधो खाराए तो छा कयो जेका पारूती राति वारी दाल हुई पारूती मानी हुई तो अल्लाह जे नाले ते उनखे ॾिनी मालूम थियो त अल्लाह खे तो पाण जहिड़ो बि कोन सम्झो जेकॾहिं अल्लाह खे पाण खां भलो सम्झी त इहो माखी मखण पराठा उनखे ॾी हा त रब जो नालो खणी आयो आहे पर जे उनखे अल्लाह जे नाले खे पाण खां मथे सम्झिया त ईअं करी हा पर जेकॾहिं पाण जहिड़ो सम्झीसा त पोइ पछाड़ी उनखे ईअं चया त मां बि खावां थो त तूं बि थी खा पर तो अल्लाह के त पाण खां भी घट समझी जो न रब जे नाले ते पारूती दाल ॾिनई पारूती मानी ॾिनई मुंहिंजी नसीहत जे मथा अमल कोन कई वो शख्स ॾाढो शर्मिंदो थियो त मुंहिंजा दोस्त अजीज त रब करीम क़ुरान पाक में तालीम ॾे थो पियो त तोखे बि सकी थियण जो वॾो शौक़ु आहे त मां बि को नालो कमाया मां बि को मोतबर थिया छो जो अॼु को बि अमल कजे थो न त फोटो कढण वारो बीठो आहे ये पान न बीठो आहे त वरी ॿिए खे थो थिए त मां फोटो कढिजां जेको मिले त उन जो बि फोटो कढ जेको न मिले त उन जो बि कढ जेको नथो मिले त इनखे पोइ ॾिठो यार बाबा हर कोई नाले कमाण जो दौर आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुरान पाक में फरमातो दुनिया वारो तशहीर में नालो कोन मिलंदो आहे फोटो कढाइण में नालो कोन मिलंदो आहे नालो उन जो वॾो थींदो आहे जेको रब करीम जे अंदरि राह में सुठी शइ ख़ैरात कंदो आहे तकीर खत्म जॾहिं अल्लाह ताला ज़मीन के पैदा फरमायो न ज़मीन के त पाणीअ जे मथां ज़मीन हुई ज़मीन ईअं पी लुॾे जीअं ॿेड़ो पाणी जे मथां लुॾे यानी ज़मीन मुतहर्रिक पाणी जी छोली अचे त ज़मीन हेॾे हली वञे वरी हेॾे हली अचे पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन ज़मीन में जबलनि सां मिक्स हुयाईं पहाड़नि सां मेखू जो हईंसि त इहा सॼी ज़मीन साक़ित थी वई चुरण पुरण जो बंदि थियो जेको भट्टो हुजे उनखे ॾखण कोका हणी बंदि कंदो आहे त चुरे ई न अल्लाह जबलनि सां ज़मीन खे ईअं मज़बूत करे बीहारींसि
अल्लाह जा मलाइकन कुदरत जो मंजर ॾिसी करे रब्बे करीम जी बारगाह में अर्ज कयूं था हल मिन खल्क़िका अशद्दु मिन मौला मौला तुझी तख्लीक बेमिसाल पर तुझी तख्लीक जंदर जबलन का वधीक का मजबूत शे आहे ताकतवर का शे आहे अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात इरशाद क़ाल अल हदीद रब्बे करीम फरमाता इन पहाड़न का वजह मां अल्लाह लोह पैदा फरमायो आ जेको पत्थरन के पाश पाश करे छॾींदो आ पहाड़न के लोह भंगी ऐं कीरी पुरदा पुरदा करे छॾींदो आ मलाइकन अर्ज़ कयो त हल मिन खल्क़िका अशद्दु मिनल हदीद अरे क्यों मौला मौला भला इन लोह का वधीक भी का ताकतवर शे आहे मजबूत शे आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ाल अन्नार अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात लोह का वधीक ताकतवर बाह्या जेका लोह के पिघराए करे नरम करे उनके पानी करे छॾींदी आहे उनके झुकाए छॾींदी आहे उन मां जेको औज़ार बणे त उनके मलाइकन अर्ज़ कयो त हल मिन खल्क़िका अशद्दु मिनन नार ओ मौला मौला बाहि खां बि वधीक का ताकतवर शइ आहे क़ाल अल माउ रब्बे करीम फरमाता उन खां वधीक पाणी ताकतवर आहे जो पानी बाहि जे मथां पए त पानी जे वजूद के विसाए छॾे मलाइकन अर्ज़ कयो त हल मिन खल्क़िका अशद्दु मिनल माए क़ाल अर्रीह रब्बे करीम फरमायो त इन पानी खां वधीक ताकतवर जेको आहे हवा आहे हवा जाॾे पाणीअ खे हलाए त ओॾे हली पवंदो आहे पहाड़ अज़ीज़ान गिरामी दरियाहनि समुंडनि जे अंदरि हवा तुग़यानी पैदा कंदी आहे अज़ीज़ान गिरामी हवा ताकतवर आहे मलाइकन हल मिन खल्क़िका अशद्दु मिनर रीह मौला मौला हवा का भी का ताकतवर शे आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाता क़ाल रजुलुन करीमुन अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाता हवा का वधीक ताकतवर जेको सखावत करण वारो मर्द आहे यानी पहाड़न का भी वधीक बाहि का भी वधीक लोह का भी वधीक पानी का भी वधीक हवा का भी वधीक जेकॾहिं ताकतवर रात जेको सखी मर्द आहे उन जी ताकत इन सभिनी शयुनि खां मज़बूत भी आहे ताकतवर भी आहे मानो जेको अल्लाह जी राह में ख़र्च नथो करे इन जहिड़ो को कमज़ोर आहे ई कोन पर जेको रब जी राह में ख़र्च करे थो इन जहिड़ो को ताकतवर आहे ई कोन तंहिं करे पंहिंजी रवायत के कायम रखूं असां सिंधी आहियूं सिंधी जेके मेहमान नवाज़ हूंदा आहिनि ख़िदमत गुज़ार हूंदा आहिनि मुंहिंजा दोस्त अजीज़ माण्हुनि खे मानियूं खारायो ख़िदमतूं कयो इहे सिफ़तूं मुंहिंजे मदीने वारे साईं खे ॾाढियूं पसंदि हूंदियूं अल्लाह ताला मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए इंशा अल्लाह ताला महफ़िल वधे थी अदो बख्शल खान चांडियो भी वेठो अथव शाइर ऐं ॿिया बि अदो सजण सेठार भी आयो आहे तमामु प्यारे मिठे आवाज़ वारा नात ख़ान आहिनि इंशा अल्लाह ताला हाणे नातुनि जो सिलसिलो शुरू थिए थो पोइ वरी इंशा अल्लाह ताला वरी ख़ुतबा इकराम ईंदा तव्हां देरि ताईं इंशा अल्लाह ताला महफ़िल क़ाइम रहंदी वरी पछाड़ी में जॾहिं सैयद क़िबला साईं हज़रत साईं मुनव्वर अली शाह राशिदी मदज़िलुल आली जॾहिं पंहिंजे अबे ॾाॾे खे यादि करे हथड़ा खणंदो त सभिनी जा ई बेड़ा पार